नाज़रीन, सकरन शहर के समाज सुधारक शहीद गुलाम कादिर मल्लाह जी 8वीं वर्सी सिंध कल्चरल फोरम ज़िला नौरशाह पारां सिंध कल्चरल फोरम के चेयरमैन सादिक लाखो की हिदायतुनि ते सकरन मीडिया सेंटर से मल्हाई वई। गुलाम कादिर मल्लाह पारां समाज लाइ कयल ख़िदमतुनि एवज़ खेस लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMG न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। किरदार की वर्सी ख़ासि करे सादिक लाखो ऐं उनजा दोस्त तक़रीबन ये प्रोग्राम कंदा रहंदा आहिनि। किरदारनि खे साराइण जा त जीअं मुआशरे में उत्साह पैदा थिए, माण्हू अॻिते अचनि, माण्हू बि सम्झनि त बाबा जेके माण्हू किरदार अदा करे विया आहिनि उन्हनि खे यादि कयो थो वञे त ॿिया माण्हू पैदा थींदा, उन्हनि ते जस लहणनि। जेतिरे क़दुरु गुलाम कादिर मल्लाह जी ॻाल्हि आहे त गुलाम कादिर मल्लाह सां गॾु सियासत में रहिया आहियूं। मजीद ॻाल्हि लिकाई आहे, मां कोन लिकाईंदुसि त हीउ प्रोग्राम तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी खे करणु घुरिजे आहे, जेको उन्हनि न कयो। अलाए छो अहिड़े किरदार खे उन्हनि भाॻे विसारे छॾियो आहे। जेकॾहिं ईअं कंदा त हिन वटि माण्हू कोन पैदा थींदा। इहे चोॿा चमचा ऐं जेके कूड़ियूं साराऊं कंदा आहिनि उहे पैदा थींदा, बाक़ी किरदार पैदा कोन थींदा। गुलाम कादिर बहादुर बेखौफ़ बेटको इंसान हुयो, जेको मुंहं ते चवंदो हुयो। पीपल्स पार्टी में ॿ माण्हू आहिनि ज़िले में, हिकिड़ो गुलाम कादिर, ॿियो इनायत अली। इहे ॿ माण्हू पार्टी जे हवाले सां माना कंहिंखां कोन ॾिजंदा। भले आसिफ़ ज़रदारी हुजे, हकमल ज़रदारी हुजे, उन्हनि खे मुंहं ते चयूं, उन्हनि खे चयूं त तव्हां ग़लति आहियो, तव्हां असां ते मुसलत आहियो। छो जे उन्हनि खे को बि उहिदो कोन हूंदो, को बि जेकॾहिं ऑर्डर हलाईंदा त उन्हनि खे इहे माण्हू चवंदा त तव्हां ग़लति फ़ैसिला असां कोन ॾिसंदासीं, करणु कोन ॾींदासीं। बाक़ी त ख़ल्क़ हूंदी हुई जेका पोइ असां न पुछी सघंदा हुआसीं, पर इन सोच जा रहियासीं उन वक़्तु बि। गुलाम कादिर मूंखे यादि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरीं हुकूमत हुई, जॾहिं बेनज़ीर साहिबु अचे पई बाजवा पंप ते इफ़्तिताह करणु नेशनल हाईवे ठहियो पिए, उनजो इफ़्तिताह करणु आई पिए त असां सभु उन जलसे प्रोग्राम में हुआसीं। यादि कयो आहे जेको तमामु बहादुर ऐं अमर किरदार आहे। असां इन मौक़े ते शहीद गुलाम कादिर मल्लाह खे सलाम था पेश कयूं। गुलाम कादिर मल्लाह असां साथ कई, असां तक़रीबन असांजी हुनजी ज़िंदगीअ में 14-15 साल मुसलसल असांजी को ॾींहुं ख़ाली न हूंदो जो असां मिलंदा न हुआसीं, कचहरी वठंदा हुआसीं, गॾु वेहंदा हुआसीं। हुन में काफ़ी खूबियूं हुयूं। सभ खां वॾी हुन में खूबी इहा हुई त हू मुख़्तसिर माण्हू हूंदो न, हू तफ़सीली माण्हू हूंदो। जंहिं बि मसइले खे खणंदो त संजीदगीअ सां हुनखे वेही संजीदगीअ सां हुनखे कचहरी कंदो ऐं उन मसइले जे तह ताईं वेंदो वरी बसि कीअं हल कजे, ऐं पाण लिखंदो बि मुख़्तलिफ़ मसइलनि ते, सियासत ते, समाजात ते मज़मून लिखंदो ऐं तफ़सीली। बाक़ी प्रोग्रामनि जो बयान पर असांखे यादि कंदा गुलाम कादिर बाक़ी असांजो पुराणो दोस्त रोड में वियासीं हले ते हुते वेंदासीं, डारसन हलाईंदो। डारसन में सुबुह जो सब्ज़ी वारा हितां सवेल लॻे असर जो बि हूंदो, हिन चौंक ते चौंक तां डारसन या सब्ज़ी वारा खणी ईंदो, हुतां सब्ज़ी खणी ईंदो। ऐं माशाला उहो हिकिड़ो अहिड़ो इंसानु हो, अहिड़ो सचो इंसानु हो, माशाला असां दुनिया ॾिठी त माना हू कंहिं ॻाल्हि खां सिकी बि सघंदो हुन टाइम ते त हिन जे वार्डनि खे कमु आया त कंहिं मां मौजूदु वेठो, कंहिं दोस्त चयसि ठेकेदार को कमु बंदि करायो, कंहिं मुंहिंजे मौजूदु कंहिं दोस्त खे चयो बाबा छा मूंखे सवा मिले थो छो थो वञा मां लख सवा खे पेशा हुजां मालिक मां माना हिकिड़ो अहिड़ो सचो माण्हू हो। हिन शहर लाइ या पंहिंजे वार्ड में जेके कमु कया बसि गॾु हूंदासीं ॾिसंदासीं हुनखे। हिकिड़ो वाक़ियो थियो, मुंहिंजो चाचो आहे फिदा हुसैन शाह बचलपुर साइड काज़ी मैदान बचलपुर आहे, मुंहिंजे चाचे खे पुलिस हैदराबाद थी मुस्तकिल न हूंदी आहे, जटादार न हूंदी आहे। ख़ैर तो गुलाम कादिर मल्लाह उन्हनि खरनि माण्हुनि मां वरी जॾहिं पार्टीअ में रहियो, पीपल्स पार्टी में रहियो त उते बि माना अरॾो
पॉलिसियुनि ते नज़रियात ते माना जिथे को अटकंदो हो या ग़लति वेंदो हो त उते खरो ॻाल्हाईंदो। वरी जॾहिं टाउन कमेटी जो काउंसलर रहियो त उते बि पंहिंजे हिसाब सां माना उहा ई संदसि साॻी अरदाई बरक़रार हूंदी। मूंखे यादि आहे त आसिफ अली दरदारी जॾहिं आजियाला वटि लाखे वटि आयो ॻोठ में मोरे इलाइक़ो में आइसा वारनि जे उतां कदे प्रोग्राम हो इलेक्शन जी मुहिम हुई त उते गुलाम कादर मल्हा खे बि जेको आहे सो तक़रीर लाइ चयूं, पर उते बि हिन सतसुरी ॿुधाई सभिनी माना एतिरी ॿुधाई सतसुरी माना जेका हक़ु हो उहो हिन गुलाम कादर ॿुधाए त मूंखे इतफ़ाक़ जो असांजी प्रेस गैलरी वेझी लॻायूं। शहीद गुलाम कादर मल्हा जे हवाले सां 8वीं वरसी जी तक़रीब कोठाई आहे। किरोना जे सबबु इहे नंढी पर पुरवकार तक़रीब आहे। जेके गुलाम कादर सां लह विचड़ में हुआ संदन हयाती में, उन्हनि दोस्तनि खे गॾु करे हिकु हंधि दोस्तनि खां तासिरात वठण जी जेका तक़रीब कोठाई आहे, उन सिलसिले में आऊं सभिनी सिंध कल्चर फोरम जे दोस्तनि खे जस ॾींदुसि ऐं उन हवाले सां सलाम पेश कंदुसि। शहीद गुलाम कादर मल्हा असांजे लतीफ़ कॉलोनी जो रहवासी, इंसान परस्त, सियासी ऐं समाजी हवाले सां जज़्बो रखंदड़ ऐं पंहिंजी बिरादरी लेवल ते कमु कंदड़ माण्हू हुयो। अफ़सोस आहे चवणु हमेशह तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि शख़्सनि खे यादि कंदा आहियूं, इहो असांजो फ़र्ज़ु बि आहे। पर गुलाम कादर मल्हा सां असांजी घणी रिलेशनशिप रही, तव्हां सभिनी जी रही। जीअं असां सादिक या मां साईं सां तक़रीबन गॾु कुझु वक़्तु गुज़ारियोसीं, ऐं उहा शख़्सियत हुई जेका मतिलबु न्यूट्रल शख़्सियत हुई। ईअं बि न हुयो त सिर्फ़ु पंहिंजी बिरादर जे लाइ या मल्हा कम्यूनिटी जे लाइ हुन कमु कयो, हुन सॼे हर कंहिं ग़रीब माण्हू जे लाइ कमु कयो जेको तव्हां असांजे साम्हूं आहे। अहिड़ियूं शख़्सियतूं अगरि पैदा थी पवनि त मां चवां थो त अलाह जे रहम करम सां कंहिं बि ग़रीब जो को मसइलो किथे अटके न। तव्हां पाण महसूसु कयो गुलाम कादर जे हवाले सां उन टाइम में एतिरो मुसाफ़ जी असांजो किरदारु न हो, पर हुनजी जेका परे खां असीं ॾिसंदा हुआसीं या माना हुनजी गुज़र ॻाल्हि समाज जे कमनि में अॻु भरो हुओ तमामु घणो। ऐं अक्सर करे आउं हुनखे ॾिसंदो त सवेरा ॻाल्हि अछो काटन जो घणो पाईंदो हो, माना हुनजी जेका छा पसंदीदा हुओ वॻो ऐं उहो घणो पाईंदो हो, जेका ॾिसंदो हुउसि या सभई माना अछो वॻो पाईंदो आहे। समाज जे हवाले सां हुनजा जेके गुज़रंदा कम हूंदा या शहर जा इशू हूंदा या शहर जा मसइला हूंदा, गुलाम कादर मल्हा ऐं असांजी उमिरि में तमामु घणो फ़र्क़ु हो, पर वेझड़ाई रही जंहिंजा ॿ टे सबब हुआ। वेझड़ाई इन करे बि रही जो उहो जॾहिं आयो हिलाल पाकिस्तान पहिरीं हिलाल पाकिस्तान जो नुमाइंदो थियो